नाज़िन मिठी मावा के ख़बर ॾियूं पिया त मिठी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पीअण जे पाणी जो बहरान पैदा थी वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सर ते शहरियनि पैदल मार्च करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर गाज़ी नोहरियो। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मिठी में जो केतरनि ई महीननि खां पीअण जे पाणी जी फ्राहमी बंदि हुजण जे ख़िलाफ़ अॼु अवामी तहरीक जे शाहनवाज़ हिंगोर जी अॻुवानी में सभई शहरनि बाईपास मिठी खां पैदल मार्च करे धरणो हयो आहे। कश्मीर चौक ते धरणो हयो आहे ऐं पैदल मार्च निकितल हो उनमें सभिनि जे तइदाद में शहरी गॾु आहे ऐं उन्हनि सां गॾु औरतूं ऐं ॿारड़ा बि ख़ाली दिला ऐं ख़ाली बर्तन खणी उन्हनि सां गॾु शामिल हुआ, जिन जो चवणु हो त पाणी असांखे गुज़िरियल काफ़ी महीननि खां नथो मिले ऐं उहा मार्च शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो कश्मीर चौक ते पहुतो आहे, जिते कश्मीर चौक ते धरणो हयो वियो आहे ऐं उते धरणी खे ख़िताब कंदे क़ौमी अवामी तहरीक जे शाहनवाज़ हिंगोर जो जाइज़ो ओठो ऐं फनकारा मरियम नाज़ ऐं ॿियनि चयो आहे त मिठी शहर में पीअण जे पाणी जी फ्राहमी 2 महीननि खां बंदि आहे। इंतिज़ामिया टैंकरनि ज़रिए पाणी विकिरो करे रही आहे ऐं उन्हनि इहो बि चयो हो त समूरनि कॉलोनियुनि में पीअण जे पाणी न मिलण करे असां हिकु दफ़ो ॿीहर जर जो ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहियूं। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त शहर जे कुल 21 कॉलोनियुनि में गुज़िरियल 2 महीननि खां पाणी जी फ्राहमी बंदि आहे। तो धरणो अञा ताईं कश्मीर चौक ते जारी आहे। उन्हनि जो धरणे जे अॻुवाणनि जो चवणु आहे त असांजो धरणो पाणी जी फ्राहमी शुरू न थियण ताईं जारी रहंदो। जी गाज़ी, अवां जी महिरबानी।